हम कालाबाग डैम के हवाले से एक बार फिर रागनियाँ जो शुरू की गई हैं हम उसकी मजम्मत करते हैं और आऊँ ये तो चवणु चाहियां त PTI जो वॾो वज़ीर अमीन गंडापुर हुजे या ख्वाजा आसिफ हुजे मुसद्दिक़ मलिक हुजे या ॿिया माण्हू जिन पंहिंजा दुकान वरी कालाबाग डैम जे हवाले सां खोलणु शुरू कया आहिनि। असीं उन्हनि जी सॼी ॻाल्हि ऐं उन सोच जी मुखालफ़त कंदे अपोज़ कंदे मज़म्मत कयूं था ऐं असां इहो चवणु चाहींदासीं त कालाबाग डैम अॻु में बि रद्द कयल आहे, टिनि सूबाई असेंबली रद्द कयो आहे ऐं ॿोॾियुनि जो बहानो करे इहो जेको हिननि समझोते में फबी वेंदा को बि बरसाती पाणी जो लंघ जेको आहे उहो मोड़े कालाबाग डैम जो को बि कारज न थी सघे थो न ई मुमकिन आहे। पंजाब जी ॿोॾ जो उन सां को बि फ़ाइदो कोन्हे, नुक़सान ई थी सघे थो छो त इहे जेके कुदरती आफ़तुनि सां गॾोगॾु वॾा डैम माण्हुनि लाइ मुल्कनि लाइ अज़ाब आहिनि जेके डीकमीशन थियनि पिया। वॾनि मुल्कनि में यूरोप में बि तव्हां ॾिसो त कई डैम्स जेके आहिनि वॾा डैम आहिनि उहे बैक वक़्तु डीकमीशन कया विया आहिनि ऐं उहो अञा प्रोजेक्ट्स मुख़्तलिफ़ मुल्कनि में हलनि पिया। कालाबाग डैम ते रिथूं अची चुकियूं आहिनि, 3 असेंबलियूं बार उनखे रद्द करे चुकियूं आहिनि। ख़ैबर पख्तूनख्वा जो वॾो वज़ीर जेको ॻाल्हि करे पियो असीं उनखे बि चवणु चाहींदासीं त बादशाह खान जो ऐं पश्तून गैरतमंद भाइरनि जे सूबे में वेही PTI असेंबली वोट पियो वठे त उन्हनि माण्हुनि ई उनखे रद्द कयो आहे ऐं PTI खे इहो ॾिसणु खपे त अमीन गंडापुर जे हूंदे उनखे ॿिए कंहिं दुश्मन जी ज़रूरत नाहे। असीं उनजी मज़म्मत कयूं था, PTI खे जवाबदेही करणु खपे ऐं आउं सम्झां थी त हीउ जेको हिन सॼे ॿोॾ जी सूरत हाल में ऐं दरियाई जेको पाणी आहिनि कुदरती लंघनि खे रस्तो ॾिनो वञे त पाणी वञी छोड़ कंदो आख़िर में सिंध में अची जेको समुंड ॾांहुं वञे थो ऐं माण्हू जेको इहो बि चवनि था त समुंड ॾांहुं पाणी जेको ज़या आहे उन्हनि खे मालूम हुअणु खपे त इहो बि जेको आहे ज़रूरत आहे। ख़ुदि 91 अकॉर्ड में जेका मिनिमम रखी वई हुई ऐं हाणे त असीं सम्झूं था त 30 खां 40 MF पाणी बि जेको आहे उहो घटि थींदो जेकॾहिं पाण खे डेल्टा खे बचाइणो आहे ऐं मुल्क जे जीवत खे इकोसिस्टम खे उनजी जेको माहौलियात आहे सिर्फ़ु जेको क्लाइमेट चेंज जे करे इहे कोन आहिनि पर इहे मैन मेड डिज़ास्टर्स बि आहिनि उनजे करे नुक़सानु थिए पियो। असीं कालाबाग डैम जी रागणी या हीउ जेको आलाप वरी शुरू कयो आहे, मोल घोड़ो आहे, दफ़न थी चुको आहे। कालाबाग डैम पहिरीं बि सिंध जे माण्हुनि चयो हो त असांजे लाशनि ते ठही सघे थो, रद्द थी वियो ऐं हाणे बि ऐं सम्झां थी त कालाबाग डैम जी ॻाल्हि कंदड़ सिर्फ़ु सिंध दुश्मनी कोन पिया कनि पर मुल्क जी सलमत जे ख़िलाफ़ आहे।